नाज़रीन, कंदकोट में ट्रक होटल में काहे माण्हुनि मथां चढ़ी वई, जंहिंमें हिकु ॼणो फोत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम रसूल मीराणी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? कंदकोट टूल प्लाज़ा वटि तेज़ रफ़्तार जेकी ट्रक हुई उहा होटल ते वेठल माण्हुनि मथां काहे पई, जंहिंखां पोइ जेको आहे ट्रक खाई में वञी किरी पई। जंहिंखां पोइ जेको आहे हिकु ॼणो जेको इलाइक़े वासी हुयो गुलाम हैदर गोलो, उहो फोत थी वियो, जॾहिं त 4 ॼणा जेके आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया। अहिड़े वाक़े खां पोइ जेको आहे उते पुलिस पहुची करे ज़ख़्मी ऐं फोती जेको आहे उन जो लाश खणाए करे कंदकोट सिविल अस्पताल आंदो, जंहिंखां पोइ जेको आहे त लाश जी पोस्टमार्टम बाद हिन वक़्तु वारसनि हवाले कयो थो वञे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे जेको आहे उहा तिबी इमदाद जेकी आहे उहा फराहम कई थी वञे। पुलिस जो चवणु आहे त हीउ जेको वाक़ियो आहे पेश आयो आहे उहो ड्राइवर जेको ट्रक ड्राइवर आहे उनखे निंड अचण जे करे जेको आहे वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें ड्राइवर समेत जेको आहे 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे त जेको फोती जो जेको लाश आहे उहो पोस्टमार्टम कयो पियो वञे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे जेकी तिबी इमदाद आहे उहा फराहम कई थी वञे। जी गुलाम रसूल, तव्हांजी महिरबानी।